सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यिदना मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम। एक भेरो इस्तिग़फ़ार पढ़ो। अस्तग़फ़िरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैहि। सुबह को मदरसे में सबक होया, अल्हम्दुलिल्लाह। हदीस पाक जा भी सबक होया, अल्हम्दुलिल्लाह। उनको पोइ जमात जो इजलास हो मदरसे में, इन करे ताख़ीर थी वई। मुख़्तसरी बयान थींदो। वाकई तव्हां सॼो ॾींहुं वेठा रहिया हो। मां सिर्फ़ु हिकिड़ो अर्ज़ु थो कयां, क़ुरान पाक जे वेझो अचो। अल्लाह पाक खे पंहिंजी तलब ॾेखारियो। परे कोई बि न हुजे, वेझा वेझा थी वियो। अल्लाह पाक खे पंहिंजी तलब ॾेखारियो। दोस्त परते वेठा आहिनि, वेझा थी वियो, तव्हांजो सवाबु ज़्यादा थी वेंदो। सब वेझा वेझा थी वियो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यिदना मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम। अल्लाह रब्बुल इज्जत जे तौफीक सां इंसान ॻाल्हाए थो। अल्लाह रब्बुल इज्जत जी तौफीक सां इंसान ॿुधे थो। हेॾे तवज्जो कयो। अल्लाह रब्बुल इज्जत जी तौफीक सां इंसान समझे थो। अल्लाह रब्बुल इज्जत जी तौफीक सां इंसान को भी नेक अमल करे थो। अल्लाह रब्बुल इज्जत जी तौफीक सां इंसान नेकी जे प्रोग्राम में अॻिते वधे थो। अल्लाह रब्बुल इज्जत जी तौफीक सां इंसान नमाज पढ़े थो, जिक्र करे थो, तिलावत करे थो। का भी नेकी हिन खां थिए थी। ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह। हदीस पाक में आयो, ऐ ला हौल अनिल मासिया वला कुव्वत अला ताआ इल्ला बिऔनिल्लाह। न इंसान गुनाहन को बची सके थो, न नेकी करे सके थो, मगर अल्लाह जे मदद सां। कंहिंजे मदद सां? अल्लाह जो नालो खणो तो मां ॻाल्हायां। कंहिंजे मदद सां? यशद आंगुर खणो। कंहिंजे मदद सां? हाँ। इंसान काई भी नेकी करे, कोई भी अमल करे, जेकर इहा दावा तो करे तो इहा मां थो कयां ऐं पंहिंजे नेकी ते फ़ख्र तो करे, अल्लाह जो कसम इहो ॼण ते इन पंहिंजे नेकी खे ज़ाहि करे छॾियो। पर जेको इंसान अल्लाह जो नालो खणे हर नेक अमल में, अल्लाह जे तौफीक सां मां पढ़ायां थो, अल्लाह जे तौफीक सां मां मुवहिद आहियां, अल्लाह जे तौफीक सां मां जलसो तो करायां, अल्लाह जे तौफीक सां मां नमाज तो पढ़ा। हर नेकी वल खैरु कुल्लुहु फी यदैक व शर्रु ला युनसबु इलैक। हर नेकी जी निस्बत इंसान के घुर्जे त कंहिंजे तरफ करे? अल्लाह जो नालो खणो त मां ॻाल्हायां। कंहिंजे तरफ करे? आसमान बुलंदा, जमीन पस्ता, कंहिंजे इरादे सां। ॾींहं जो सोझरो थो थिए, रात जो अंधेरो थो थिए, कंहिंजे इरादे सां। ॻाल्हायो न? गर्मी हुई, मौसम गर्म हुई, पूरी कायनात जी मौसम तब्दील थी वई। इन गर्मियुनि खे तब्दील करण वारो केरु? अम्मा जे पेट में युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ यशा। तव्हांजी असांजी सूरत ठाहिण वारो केरु? अल्लाह जो नालो खणंदो त मां ॻाल्हाईंदुसि। कुल रूह मिन अम्रि रब्बी। अब आहे जो रूह आहे, साह आहे, जेको तव्हां असांजे जिस्म में आहे। साह आहे त अखियूं ॾिसनि थियूं, ज़बान ॻाल्हाए थी, कन ॿुधनि था, दिमाग़ सम्झे थो। साह न आहे उज़वनि जहिड़ा, पर इंसान जा करंट ख़त्म था थी वञनि। ऐ ईमान वारो मुवहिदो, ॿुधायो इन रूह ऐं साह में इहे करंट केर रखिया? तव्हां अल्लाह जो नालो खणंदो त मां ॻाल्हाईंदुसि। नंढो ॿार हुयो, अम्मा जे पेट मां ॿाहिरि निकितो। 9 महीना अल्लाह जे इरादे सां अम्मा जे पेट में ठहियो भी रहियो भी, पोइ इहो ॿाहिरि थो अचे। अम्मा जे सीने मां खीर जूं नहरूं थियूं पैदा थियनि। ॿुधायो, अम्मा जे सीने में त खून हुयो, इन में खीर जूं नहरूं केरु थो पैदा करे?
फलम्मा बलगा शुद्ध यो नंढो बार जेको गालाए न पियो सके, हली न पियो सके, समझी न पियो सके, समझाए न पियो सके, फलम्मा बलगा शुद्ध यो पांजे फू जवानी ते पहुतो। सुभान अल्लाह। हाने हुस्न बिया, ताकत बिया, इन जे आवाज में कड़को बिया, ताकत बिया। बिन मुबारक थी वया। अल्लाह रब्बुल इज्जत खुशू तो अता फरमाए। बुधायो इन बचपन के जवानी ते पहुंचाण वारो के वमन नुअम्मिरहु नुनक्किसु फिल खल्क। अल्लाह करीम तो फरमाए जिनके वडी उम्र दींदा हो उनन के तखलीक में ऊथो कंदा हो। वरी बचपन जवानी खापो वरी बचपन थी अचे इंसान कमजोर तो थी वने। बुधायो इन जवान के वरी कमजोर बनाण वारो केर? हुवल्लज़ी युहयी व युमीत। ए जिंदा होयो इन जा आवाज होया इन जे बाहरा दोस्तन जू गाड़ियों मोटरसाइकिल बिचियो हुयो वडो वडो कंपनियों दोस्तों हुयो वरी मिट्टी में मिट्टी थो थी वने। हुवल्लज़ी युहयी व युमीत। इन जिंदा इंसान के मिट्टी जे खंडरात में गुमनाम करण वारो केर? अब गालायो तामो कोई बेड़ो नथो थी सके जेको चवे तो मां अम्मा जे पेट में न ठायो आया। कोई भी इंसान नथो चई सके तो मां अम्मा जे पेट में न ठायो आया। कोई ये नथो चई सके तो मुखे अम्मा जे पेट में अल्लाह को सवा बे के ठायो आ। कोई ये नथो चई सके तो मुझे जिस्म में रूह अब्बे विधवा, अम्मा विधवा, वडेरे विधवा, बादशाह विधवा। न न अल्लाह जो कसम कोई भी ये नथो चई सके तो मां अम्मा जे पेट में बाहर ना आयो आया। या मुख्तसर जिंदगी हुई 9 महीना। अल्लाह जो कसम है कुरान मुझे हथ में आखिरत जे जिंदगी जे मुकाबले में ये सजी जिंदगी भी मुख्तसर जिंदगी आ। जद आया से उन जे इरादे सा वेदा से उन जे इरादे सा। कोई आसूदो पांजे इरादे सा नथो थी सके। कोई सुन्यो पांजे इरादे सा आसूदो नथो थी सके। कोई बीमार पांजे इरादे सा खुश नथो थी सके। कोई बे औलाद पांजे औलाद सा पांजे इरादे सा साहिब औलाद नथो थी सके। मालूम थियो सब कुछ ॾियण वारो सब कुछ करण वारो फ़आलुल लिमा युरीद सिर्फ ऐं सिर्फ कंहिंजी ज़ात अक़दस आहे। अब अल्लाह जो नालो खणो न बस अल्लाह के सुञाण अल्लाह जे हबीब के सुञाण पांजे जिंदगी के सुञाण पांजे इब्तिदा के याद कर पांजे इंतहा के याद कर। याद रखो मुसलमानों हे जलसो हे धंधो ना है हे कारोबार ना है काते कार थी ठहे काते मोबाइल थी ठहे काते सीमेंट तो ठहे काते कपड़ो तो ठहे। अल्लाह जो कसम इन कुरान जे वायद सा चो इंसान तो ठहे। इन कुरान जे वायद सा केर तो ठहे? इनके धंधो न समझो सिर्फ नेक नियती सा वेहो। असाजे वेहण जो मकसद अल्लाह के राजी करणो आ। हदीस पाक में आयो इहा मजलिस अल्लाह रब्बुल इज्जत के एडी महबूब आ जो जेकर को के कम सा एडी मजलिस में तो अचे जेका अल्लाह जी याद में बैठा है अल्लाह सही उन शख्स के भी महरूम न तो फरमाए। इन करे नियत ते पेरो पेरो तवज्जो कयो तो मुझे ॻाल्हाइण जो मकसद चाहे मुझे मस्जिद ठहराने जो मकसद चाहे मुझे चंदे देने जो मकसद चाहे मुझे औलाद के आलिम बनाने जो मकसद चाहे पेरो पेरो मुसलमानों पाजे नियत जे तरफ तवज्जो कयो। दुआ करो अल्लाह मुखे तमा के इखलास अता फरमाए। यो इखलास एडो वडो अमल निमाज़ू तो मानू रोजानो पढ़े तो रोजा हर साल रखे तो ज़कात हर साल ले तो पर हज आम तौर थे अल्लाह सबनी के नसीब फरमाए। अल्लाह मुखे भी बार बार नसीब फरमाए। अल्लाह ताला के भी बार बार नसीब फरमाए। हदीस पाक में आयो जदे हज ते वनो उम्रे ते वनो तो पो नियत ही कयो ए अल्लाह इनके हज बना ला रिया वला सुमा। ए अल्लाह इनके उम्रो बना ला रिया वला सुमा। या अल्लाह रिया जो जरियो न हो जे ए शोहरत जो जरियो न हो जे या अल्लाह तो वट हज मकबूल थे हज मबरूर थे। नियत में अल्लाह जो रसूल इखलास की नियत तो सिखारे। मालूम थियो इखलास एडी वडी अहमियत तो रखे। दुआ करो अल्लाह मुखे ॻाल्हाइण में तवा के बुथण में जलसे कराने में जिन जलसो करायो अल्लाह सबनी के इखलास अता फरमाए। इखलास तमाम वडी शय आ। बियो नंबर शय इंतहाई मुहतरम दोस्तों रबीउल अव्वल जे मुनासिबत सा ए रबीउल अव्वल जो महीनो आ हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम की वफात
हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी विलादत इन महीने सा वाबिस्ता है। इन महीने थे इश्क मोहब्बत जो सबूत थोड़े मुसलमान मुजाहिरो तो करे मुसलमान सुठी शया आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा मोहब्बत हुजन घुर्जे। छो त हदीस पाक में आयो ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना हब्बा इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन नास अजमाइन। इस तई ता मोमिन न था थी सगो जिस तई मां मोहम्मद सा तवा जो ज्यादा प्यार न थे पाजे अब्बे का ज्यादा पाजे अम्मा का ज्यादा पाजे बच्चन का ज्यादा जिस तई मूसा ता मोहब्बत ज्यादा न था कयो इस तई ता जो ईमान अल्लाह वट कबूल ना है। पर माता को पुछा तो हज़रत अबू बकर सिद्दीक का वदी को आशिक रसूल थी सके तो अबा थोरो गलायो अबा थोरो जवाब दियो हज़रत अबू बकर सिद्दीक का वदी को आशिक रसूल थी सके तो जवाब बुझण तो घुरा। हज़रत उमर साईं को वधीक हज़रत उस्मान साईं को वधीक हज़रत अली साईं को वधीक सहाबे मोहम्मद अहले बैत मोहम्मद का वधीक कोई आशिक रसूल थी सके तो इश्क साके साहिबो बस नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे इश्क जो चंद तकाजाऊं बुधो बटरे गालियूं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे सीरत तय्यबा जो बुधो अल्लाह मुखे भी अमल जी तौफीक दे अल्लाह तवा के भी अमल जी तौफीक दे। अल्लाह रब्बुल इज्जत कुरान करीम में फरमायो कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। अल्लाह सा मोहब्बत थव अल्लाह जे रसूल जो इत्तिबा कयो अल्लाह जे रसूल जे जिंदगी जे मुताबिक पाजे जिंदगी के बनायो। अज असा तवा जी जिंदगी केतरो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिंदगी जे करीब आ अज असा जी जिंदगी केतरो सुन्नतुन जे करीब आ इन गाल के समझण जी इंतहाई अहम जरूरत आ। मां मुख्तसर गालाइंदुस तवा जे तवज्जो जी जरूरत आ। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी जिंदगी साईं जन सुबह जो उठंदा होया हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम दुआ घुरंदा होया अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अहयाना बाद मा अमातना व इलैहि नुशूर। मालूम छो त निंद्रमा मुसलमान उठे त अल्लाह जी तारीफ करे अल्लाह यतवफ़ल अनफुस हिन मौतिहा वल्लती लम तमुत फी मनामिहा। हेरे ॾिसो कुरान में अल्लाह फरमाया त मौत ब किस्मा जरे इंसान मरे तो तभी मौत तो मिले रूह हयात निकले तो जरे इंसान सुमे तो तभी मौत तो मिले रूह तमय्युस इंसान जे जिस्म मा निकरी तो वने। ॼण त इन आयत जे रोशनी में रोजानो जॾहिं असां सुम्हूं था असांखे मौत तो मिले ऐं जॾहिं निंड में उथूं था असांखे नई हयाती थी मिले। चो सुभान अल्लाह रोजानो असांखे मौत तो मिले रोजानो तवा के मुखे रब मौत तो याद ॾियारे। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम ये लफ्ज फरमाया हेरे ॾिसो अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अहयाना बाद मा अमातना सुमण जे वक्त भी मौत के याद कर अल्लाहुम्मा बिस्मिका अमूत व अहया। अल्लाह तुझे नाले सा जिंदगी तो गुजारिया तुझे नाले सा मरा थो माना ब दफा हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम 24 घंटन में तोखे मुखे मौत तो याद ॾियारे। माता को पुछा तो असांखे मौत याद आहे अब गलायो तवा असांखे मौत याद आहे अब गलायो तो सही तवा असांखे मौत याद आहे। ॼण त इंसान ये तो समझे तो हमेशा रहंदुस इंसान ये तो समझे असा तवा शा दुनिया जा बादशाह सिंध तो हिंद ते हुक्मरानी करण वारा मीर सूमरा कल्होड़ा समू मुगल टालपुर मुगलन 800 साल बादशाही कई अज उन बादशाहन जा खंडरात कार्य हलिया वया। अल्लाह जे रसूल जो हुक्म अक्सिरू जिक्र हाजिमिल लज़्ज़ात अल मौत मौत के ज्यादा याद कयो। अल्लाह जो कसम अज असा के मौत याद ना है। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम का एक सहाबी तो पूछे अय्युन नास अकियस या रसूल अल्लाह। हेरे ॾिसो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम तवा असा जी तरबियत की था फरमायूं सब खां ज्यादा अकुलमंद हुआ जेको मौत के सब खां ज्यादा याद रखे ऐं मौत जी सब खां ज्यादा तैयारी रखे। वरी बुधो कुरान मुझे थमे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सब चो ना सब खां ज्यादा अकुलमंद हुआ साईं तरबियत कई सब खां ज्यादा अकुलमंद हुआ जेको मौत के सब खां ज्यादा याद रखे
ऐ मौत जी सब खां ज्यादा तैयारी रखे। ए मोमिनो, ए ईमान वारो, छा तव्हां असांखे मौत याद आहे? अब ॻाल्हायो, मौत याद हुजे त पोइ माण्हू टच मोबाइल ते नंगियूं फिल्मूं ॾिसे? मौत याद हुजे त माण्हू पंहिंजे वक्त खे बर्बाद करे? मौत याद हुजे त माण्हू ज़िना ऐं चोरियूं करे? मौत याद हुजे त माण्हू अल्लाह ऐं अल्लाह जे मखलूक जा हक़ ज़ाय करे? मौत याद हुजे त माण्हू पंहिंजे ज़ालुम ते, पंहिंजे घर जे औरतुनि ते ज़ुल्म करे? मालूम थियो त मुसलमान खे मौत याद न आहे। अजीब वाक़ियो तव्हां सभिनी जो ॿुधल हूंदो। शद्दाद, अल्लाह जो अमर आयो इज़राइल अलैहिस्सलाम खे त हे जेको बेड़ो आहे इन बेड़े खे तबाह कर। यो वाक़ियो तफसीरन में लिखियल आहे, तव्हां जो ॿुधल आहे। इज़राइल अलैहिस्सलाम उन बेड़े खे तबाह करे छॾियो। हिकिड़ी मां हुई जेके हिकिड़ो बच्चो हुयो जेको खीर प्याक हुयो। जॾहिं अम्मा उहा बेड़ो टुकड़ा टुकड़ा थियो, उन अम्मा समझो त मां न बची सघंदमि। एतिरो कई त पंहिंजे बच्चे खे हिकु तख़्ते ते विहारे छॾी त मां त बुढ़ा थी मरा थी, मुंहिंजो बच्चो बची वञे। इज़राइल अलैहिस्सलाम इहो मंज़र ॾिठो त सभु बेड़े जा माण्हू तबाह थी विया। सब बेड़े जा माण्हू तबाह थी विया। हिकिड़ो ॿार खीर प्याक अल्लाह जी कुदरत वो किनारे ते पहुची वियो ऐं वो बची वियो। इज़राइल अलैहिस्सलाम अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे सिफारिश कई, इज़राइल या अल्लाह बच्चो सब तबाह थिया, सब मरी विया। अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन जे ग़िज़ा जो इंतजाम फरमायो। इहो ई शद्दाद बणियो जे अल्लाह हुजण जी दावा कई, उलूहियत जी दावा कई। इन ॿुधो त अल्लाह सी जन्नत ठाही आहे। हिन चयो त अल्लाह त मां भी जन्नत तो ठाहियां। इन हिकिड़ी वॾो इलाइक़ो बाग़ आहियां। दुनिया जान जूं सब नेमतूं लज़्ज़तूं, दुनिया जान जा सब मज़ा, सब हुस्न, सब दुनिया जहान जूं शयूं उन बाग़ में गॾु कयूं। हाणे उहा जन्नत हिन तैयार कई अल्लाह जे मुक़ाबले में। हिन पाण खे अल्लाह चवरायो। उहो जेको बच्चो इहो ज़ालिम शद्दाद बादशाह बणियो ऐं पाण खे अल्लाह चवराइण लॻियो ऐं जन्नत ठाराई। जॾहिं हिन खे नौकरनि चयो त साईं जन्नत तैयार थी वई आहे, हेॾे तवजो कयो। हे वञे पियो पंहिंजे जन्नत जो सैर करण। अञा हे पंहिंजे बाग़ में कोन पहुतो, अञा पंहिंजे जन्नत जो सैर है शुरू पियो करे। अल्लाह जो अमर आयो, मौत अची वियो ऐं हे मौत जे ऐं अजल जो शिकार बणजी वियो। इहो वाक़ियो तफसीरन में तव्हां ॿुधो हूंदो आलमन खां त जिन दुनिया में जन्नतूं ठारायूं उहे भी नेस्तो नाबूद बणजी विया। त केर हिन दुनिया में बाक़ी रहंदो? अॼु हे जलसो खुदा जो कसम मौत जी तैयारी थी रही आहे। अॼु हे मदरसो मौत जी तैयारी थी रही है। अॼु हे आलिम दीन तव्हां खे मौत जी तैयारी तो याद कराए। रब जो कसम तव्हां जो वॾोरो एॾो ख़ैरखा न आहे, तव्हां जो बादशाह वज़ीर मुशीर एॾो ख़ैरखा न आहे। रब जो कसम तव्हां जे वजूद खां ज़्यादा हे मौलवी हे दीनदार तव्हां जो ख़ैरखा वा जो तव्हां खे कब्र तो याद ॾियारे, तव्हां खे क़यामत तो याद ॾियारे, तव्हां खे रब जे रज़ा जो सबक तो याद ॾियारे। ऐ मुसलमानो अज अज़म कयो त इंशाअल्लाह असां आलमन जो साथ ॾींदासीं। अलमरो मामन अहब हदीस पाक में आयो जेको जैसा मोहब्बत तो करे क़यामत में उनन सा गड हूंदो। हदीस पाक में आयो मन कसर सवाद कौमिन फहुव मिनहुम जेको जो मजमा वधाए थो, जे जी जमात वधाए थो, यो क़यामत जडी इनन मा उठंदो। इखलास जे बुनियादन ते जगर तव्हां सा आलमन सा साथ था ॾियूं, कुरान मुझे हथ में हदीस पाक जे रोशनी में तव्हां असां जो अंजाम इंशाअल्लाह आलमन ऐं नबियन सगोरन सा गॾु थींदो। मुबारक हुजे तव्हां खे। मां टियों नंबर ॻाल्हि कयां जेके मुझे सॼी तकरीर जो मक़सद ऐं खुलासो आहे। हे कुरान करीम जूं जेके नंढियूं नंढियूं सूरतूं आहिनि तकरीबन हर मुसलमान खे यादि हूंदियूं आहिनि। सूरत कुल वल्लाह सभिनी खे यादि आहे। कुल औज़ु बिरब्बिल फलक, कुल औज़ु बिरब्बिन नास सभिनी खे यादि आहे। अल्लाह जे वास्ते ॾिसो दुनिया जे लाइ तव्हां खे वक़्तु मिले थो, सिर्फ़ जलसो ॿुधी मुतमइन न थियो।
इन नंढिन नंढिन सूरतुन जो तर्जुमो पढ़ो, आलमन को दर्स वठो, सबक वठो। अल्लाह जो कसम, जिंदगी जा वडे में वडा मसला उनन जो हल अल्लाह रब्बुल इज्जत इन नंढिन नंढिन सूरतुन में बयान कयो। मां चंद मिसालू ॾींदुसि, बस मुझो वाइस पूरो थियो। वरी ॿुधो, इंसान जे जिंदगी जा वडा वडा मसला, इंसान जे जिंदगी जा वडा वडा मसला अल्लाह रब्बुल इज्जत कुरान करीम जे आखिरी नंढिन नंढिन सूरतुन में बयान कया आहिनि। इन करे इन्हनि सूरतुन जो तर्जुमो पढ़ो, इन्हनि सूरतुन जो मतलब पढ़ो, इन्हनि सूरतुन जो तफसीर सिखो। खबर हुजे तो मुझो अल्लाह छा थो चवे। मसलन दुनिया में इंसान जो वडे में वडो मसलो हिर्स जो मसलो आहे। अबा छा जो अबा ॻाल्हायो। हाँ, हर इंसान साईं नबी अलैहिस्सलाम फरमायो, मां के तहां में फकीर थियण जो खौफ ना है, पर मुखे इहो खतरो आ त ता दुनिया में हिक बे को हिर्स कंदो, पो या दुनिया ता के ये तबाह कंदी जी दुनिया अगिन कौमन के तबाह कयो। वरी बुधो, नबी अलैहिस्सलाम फरमायो, ए सहाबाए किराम, मुखे पांजे उम्मत ते गुरबत फकीरी जो खतरो ना है। ये गुरबत फकीरी जे करे अञा ज्यादा दीनदार थींदा, पर खतरो आ दुनियादारी जो। जडे इन जी दुनिया वधंदी, जडे इन जी दुनिया वधंदी, ए दुनिया में हलाल हराम जो फिक्र न कंदा, हिक बे खां वधण जी कोशिश कंदा, पो दुनिया इनन के ये तबाह कंदी जी अगन कौमुन के दुनिया जे मोहब्बत ए दुनिया जे हिर्स तबाह कयो। दुनिया जे हिर्स जो इलाज चाहे, थोरो मारे मुतवज्जो थियो। दुनिया जे हिर्स जो इलाज सूरह तकासुर में अल्लाह बयान फरमायो। थोरो तवज्जो सां ॿुधो, अमल जी नियत सां ॿुधो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मां चंद मिसालूं ॾींदुसि, बस ॿ टे मिसालूं तव्हां गौर सां ॿुधो। अल्लाह रब्बुल इज्जत हिर्स जो इलाज तो सिखारे। अल्हाकुमुत तकासुर हत्ता ज़ुरतुमुल मकाबिर। अल्लाहु अकबर। कब्रिस्तान के अरबी में भी मकबरो चइबो आ ऐं सिंधी में भी मकबरो चइबो आ। अल्लाह पाक हिर्स जो इलाज तो सिखारे। हर इंसान कमो बेश दुनिया जे हिर्स में मुब्तला है। अल्लाह पाक तो फरमाए, गाफिल करे छडियो आ तव्हां के तकासुर, दुनिया जे हिर्स, दुनिया जे ख्वाहिशुन, हिक बे खां वधण जे शौक़, हत्ता ज़ुरतुमुल मकाबिर, हत्ता जो वञी तव्हां कब्रिस्तानन में पहुचंदो। हदीस पाक में आयो, जॾहिं इंसान के दुनिया जो हिर्स तो थे, हेरे तवज्जो कयो, इंसान के अल्लाह हिक वादी सोन जी दे। वादी चइबो आ बिन जबलन जे दरमियान मैदानी इलाके के। जॾहिं इंसान के हिर्स तो थे, हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, इनके हिक वादी सोन जी अल्लाह दे। चवंदो मुखे ॿ वादियूं मिलन, इनके ॿ वादियूं अल्लाह सोन जूं दे। चवंदो त टे वादियूं मिलन, हत्ता जो कब्र जी मिट्टी उन जे पेट के वनी भरी दी। दुनिया जे हिर्स जो इलाज पांजे अंजाम के याद कयो। दुनिया जे हिर्स जो इलाज पांजे अंजाम के याद कयो। इंसान जी भी बीमारी केड़ी आ? अब हरे ॾिसो, तकब्बुर, अब्बे अम्मा जी ना फरमानी, तकब्बुर, गरीबन ते फख्र ऐं वॾाई। हरे ॾिसो, मां इलाज तो ॿुधायां। अल्लाह रब्बुल इज्जत सागो इलाज तो बयान फरमाए, कल्ला इन्नल इंसान लयतगा अर्राहु इस्तगना इन इला रब्बिका रुजा। इतकल्ला हक्का जे माने में आ, यकीनन इंसान तकब्बुर तो करे। तकब्बुर ऐं वॾाई अल्लाह के पसंद ना है। तकब्बुर अज़ाज़ील राखार कर, बसिंदाने लानत गिरफ्तार कर। वॾाई सिर्फ के लायक आ। अब अल्लाह जो नालो खणो ना, ॾिसो त तवज्जो सां नथा ॿुधो, छो त मां कुझु तव्हांखे सम्झाइण थो घुरां। तकब्बुर अज़ाज़ील के शैतान इब्लीस के ख्वार कयो। शैतान एडो वॾो बुजुर्ग हो। हेरे ॾिसो, शैतान एडो वॾो बुजुर्ग हुयो जो उन जो लक़ब हो ताऊसुल मलाइक। हज़ारे साल उन अल्लाह जी इबादत कई। अब घणा साल, पर तकब्बुर ऐं वॾाई जे करे अल्लाह हुन खे मरदूद ऐं मलूम करे छॾियो। इंसान नेकी करे, अमल करे, सखावत करे, पर नजर अल्लाह जे रहमत ते रखे। जिब्राइल तो फरमाए, मां उन बुजुर्ग जी कब्र पाण ॾिठी आ। जिब्राइल तो फरमाए, जे 300 साल अल्लाह जी इबादत कई,
जरे क़यामत जो ॾींहुं थींदो अल्लाह उनखे फरमाईंदो त वञ मुंहिंजे रहमत जे करे जन्नत में। हो चवंदो न मां इबादत जे करे वेंदुसि। अल्लाह फरमाईंदो वञ जन्नत में मुझे रहमत जे करे, रहमत जे करे। हो चवंदो न मां पंहिंजे इबादत जे करे वेंदुसि। अल्लाह फरमाईंदो चङो हिन खे जहन्नम जे किनारे ते वठी वञो, उत सख्त गर्मी हूंदी, हिन खे उञ लॻंदी, हे ॾाढो परेशान हूंदो। पोइ पाणी जो हिकिड़ो गिलास ज़ाहिर थींदो। मां हदीस में पढ़ियो आहे हिन खे चयो वञिबो हे पाणी जो गिलास तुझे सॼे ज़िंदगी जे नेक अमलनि जे बदिले में मिलंदो। पोइ जॾहिं ज़िंदगी जा सभु नेक अमल ॾींदो तॾहिं इहो पाणी हिन खे मिलंदो। हे पाणी पीअंदो। पोइ अल्लाह फरमाईंदो हिन खे खणी वञो जहन्नम में। हो चवंदो चङो अल्लाह पंहिंजे रहमत जे करे मूंखे जन्नत ॾे। अल्लाह फरमाईंदो चङो चङो वञ मुंहिंजे रहमत जे करे जन्नत में। इंतहाई मोहतरम दोस्तों, अल्लाह रब्बुल इज्जत तकब्बुर जो इलाज कल्ला इन्नल इंसान लयतगा अर्राहु इस्तगना। इंसान तकब्बुर छो कंदो आहे? जॾहिं पंहिंजे पेरनि ते बीहंदो आहे। हाणे ॻाल्हाइण बि अचे थो, ज़ाल हलाइण बि अचे थी, दुकान हलाइण बि अचे थो। हाणे अबे अम्मा जी कान मां छो कढिया? पंहिंजे पेरनि ते बीठो आहे इन करे तकब्बुर थो करे। इन्न इला रब्बिका रुजा, तुझी हर शइ ख़त्म थियणी आहे। तुझी जवानी, तुझी ताकत, तुझी सेहत हर शइ फना थींदी। पोढ़ो थींदे जी तुझो अब्बो पोढ़ो आ। इन इला रब्बिका रुजा, कुछ भी न रहंदी। याद कर पंहिंजे अंजाम खे। मिसाल जे तौर ते इंसान जी वॾे में वॾी बीमारी ॿियनि जा ऐब बयान करणा। अब हींअर ॾिसो हर इंसान हो हीअं हो हीअं हो हीअं ॿियनि जूं ॻाल्हियूं। अल्लाह पाक तो फरमाए वैलुल लिकुल्लि हुमज़तिन लुमज़ा। कुरान मुझे हथ में वैल जहन्नम जी उहा वादी आहे जेको रोज़ानो जहन्नम पनाह घुरंदो आहे। अल्लाह तो फरमाए जहन्नम जी वैल वादी मिलंदी उन्हनि खे। वैलुल लिकुल्लि हुमज़तिन लुमज़ा, जिन जो कम माण्हू जा ऐब बयान करण, जिन जो कम माण्हू जा ऐब ॻोल्हण। ऐब जो ऐब घो जे माण्हू जो कम ॿियनि जा ऐब बयान करण ऐं ॿियनि जा ऐब ॻोल्हणा, उहो जन्नत में न वेंदो। इन क़ुरान में लिखियल आहे उन जे लाइ हलाकत आहे, जहन्नम जी वेल वादी आहे। अॼु तौबा कयो त इंशाअल्लाह अल्लाह जे मखलूक जा ऐब न ॻोल्हींदासीं। इंतहाई मोहतरम दोस्तों, अल्लाह करीम केतिरो आहे। मुंहिंजो वाइस पूरो थी वियो। हिकु शख़्स आयो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे मजलिस में ऐं चवण लॻो वाह ज़ुनूबा, वाह ज़ुनूबा, हाय मुंहिंजा गुनाह, हाय मुंहिंजा गुनाह। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे मजलिस में मुझे उस्ताद मोहतरम जंहिंजी क़बर जन्नतुल बक़ी में आहे, मोड़ा आशिक इलाही रहमतुल्लाह अलैह, मां बराह रास्त उन वटि हदीस जी सनद वरतम। हज़रत जो किताब आहे फ़ज़ाइल तौबा इस्तिग़फ़ार, उन में हज़रत ये हदीस आंदी आहे त हिकु शख़्स नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे सोबत में आयो ऐं रड़ियूं करण लॻो वाह ज़ुनूबा, वाह ज़ुनूबा, हाय मुंहिंजा गुनाह, हाय मुंहिंजा गुनाह। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो हो रड़ियूं पियो करे मुंहिंजा गुनाह तमामु घणा आहिनि, मां ॾाढो गुनाहगार आहियां। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो तूं हीअं चओ 3 दफ़ा अल्लाहुम्मा मग़फ़िरतुका औसअ मिन ज़ुनूबिना, अल्लाहुम्मा रहमतुका अर्जा इंदना मिन अमलिना, अल्लाहुम्मा मग़फ़िरतुका औसअ मिन ज़ुनूबिना, अल्लाहुम्मा रहमतुका अर्जा इंदना मिन अमलिना, अल्लाहुम्मा मग़फ़िरतुका औसअ मिन ज़ुनूबिना, अल्लाहुम्मा रहमतुका अर्जा इंदना मिन अमलिना। 3 दफ़ा ये चओ। हुन 3 दफ़ा ये कलमा चया। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो वञ अल्लाह तोखे बख़्शिश ॾे। ॾिसो अल्लाह जो रहम केॾो सवलो आहे। ख़ुदा जो कसम अल्लाह खे राज़ी करण परचाइण केॾो सवलो आहे। जिस्म के धोइण भी अञा मुश्किल आहे, जिस्म के साबुण हणी मेरा कपड़ा लाहिण अञा मुश्किल आहे। ख़ुदा जो कसम रब के परचाइण अञा सवलो आहे। इन्हनि कलमन हदीस जे लफ्ज़न जो तर्जुमो याद कयो। लफ्ज़ मता तव्हांखे याद न थियनि। अल्लाह जे हबीब जेके 3 कलमा बि सेखारिया चयूं 3 दफ़ा ये जुमला चओ। इन्हनि जो तर्जुमो हे आ, थोरो ॿुधो। ए अल्लाह तुझी बख़्शिश असांजे गुनाहनि को ज़्यादा है। चओ न सुभान अल्लाह। ये लफ्ज़ सब चओ। ए अल्लाह तुझी बख़्शिश असांजे गुनाहनि को ज़्यादा है। चओ ए अल्लाह तुझी बख़्शिश असांजे गुनाहनि खां अब ॻाल्हायो। ए अल्लाह तुझी रहमत असांजे नेकिन को ज़्यादा है। वरी ॿुधो। ए अल्लाह तुझी बख़्शिश असांजे गुनाहनि को ज़्यादा है। ए अल्लाह तुझी रहमत असांजे नेकिन को ज़्यादा है।
ए देखो हिन वक्त फिरांस वारन कुत्तन खिंजीरन नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी गुस्ताखी कई है। उलमाए किराम वाक्यो था बुधाइन तातारन के अल्लाह ईमान की निनो तातारी चंगेज हलाको खालाको खान इनको वधिक जालिम कौम इन तारीख में नाहे गुजरी जी हाने अमेरिका है। ये चंगेज खान हो हलाको खान हो जिन मुसलमानन जे खोपरन सा मीनार ठहराया, मुसलमानन जा कुतुब खाना दजले दरिया में पिटी कयो पर अल्लाह उन्हनि खे ईमान की ॾिनो। थोरो गौर सां ॿुधो, ॿ टे वाक़िया आहिनि। हिकिड़ो शेख जमालुद्दीन ईरानी जो वाक़ियो बि आहे, वक़्तु ॿुधाइण जो न आहे, मां हिकिड़ो वाक़ियो थो ॿुधायां। उन्हनि खे अल्लाह ईमान की ॾिनो। तातारी चयो त असां मुस्लमान थींदासीं, ईसाई थींदासीं। तातारी जिन मुसलमाननि खे ज़बह कयो, सब खां ज़्यादा मुसलमाननि जो क़त्ल आम कयो, उन्हनि चयो त असां ईसाई थींदासीं। ईसाई पादरनि ॾे हुननि न्यापो मोकिलियो। ईसारनि जे लाइ ईसाइनि जे लाइ वॾी फतह हुई। मुसलमाननि जा ईसाई दुश्मन, यहूदी दुश्मन, वरी तातारी भी मुसलमाननि जा दुश्मन। तातारी था चवनि असां ईसाई थींदासीं। हुननि चयो त हाणे हीअं था कयूं, वॾो जलसो था करायूं। हाणे उन जलसे में तव्हां शहज़ादा ईसाई मज़हब इख्तियार कयो जी मुसलमाननि ते असर पवे। उन्हनि ईसाइन राहिबन जलसो करायो। या अल्लाह जो कसम गाल तारीख में मौजूद है। उन्हनि जलसो करायो। हाणे तातारी शहजादा आया ईसाई मजहब इख्तियार करण, तो जो ईसाइन जो पादरी होयो उन पंहिंजे तकरीर में हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी गुस्ताखी कई। चो अस्तगफिरुल्लाह। तकरीर में हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी गुस्ताखी कई। जी हुन तकरीर शुरू कई तो उन जे पंहिंजे कुत्ते उन ते हमलो कयो, उन के खाई विधई। प्रोग्राम पूरो थियो तो हो चवण लगो उन शहजादन के तो मां जो हथ ही हरकत पा कन, इन करे मुझे कुत्ते ही समझो तो शायद ही मूसा वणंदो, इन करे हिन कुत्ते मुखे खाधो आ। उन्हनि चयो न इन करे न, तू मुसलमाननि जे नबी जी गुस्ताखी कई, इन करे तोखे खाधो थई। ची न इन करे न। अल्लाह जो कसम हुन वरी नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी गुस्ताखी कई। हथ बंद करे उन जे कुत्ते उन जे निड़ीअ ते निड़घुट के चकानी, उन के अजल ऐं मौत में दुनिया में परे करे उन के मौत जो फंथो पारायो। वो उते तड़पी तड़पी मरी वयो। नतीजो इहो निकतो अल्लाह जी बेनियादी ॾिसो। जिन तातारिन मुसलमाननि जे खोपड़िन सां महल ऐं मीनार ठाराया। अल्लाह रब्बुल इज्जत जी इस्तिग़ना ए बेपरवाही जेके ईसाई मजहब इख्तियार करने जे लाइ जमा थिया होया, अल्लाह हुजूर जे गुस्ताख जो अंजाम कुत्ते खां उन जो अंजाम ॾेखारे। उन्हनि ईसाइनि के अल्लाह पाक ईमान जी दौलत अता फरमाई। वो जेके ईसाई थियण आया होया वो ईसाई भी मुसलमान थी वया, हो तातारी भी मुसलमान थी वया। तातारी कौम जिन मुसलमाननि जो कत्ल आम कयो हुयो, उन्हनि जो ईमान अल्लाह पाक दुनिया में इबरत जो नमूनो ॾेखारियो। तो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी गुस्ताखी करण वारे के पंहिंजे कुत्ते मारियो ऐं कत्ल कयो। अल्लाह पाक हुजूर जो शान ज़ाहिर फरमायो। तो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी गुस्ताखी करे फिरांस जो सदर, फिरांस की हुकूमत सरकारी चैनल ते ये तवां सां हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम सा मोहब्बत खे ऐं ईमान खे ऐं हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम सा ताल्लुक खे ललकारे रहिया आहिनि। छा तव्हां में एतिरी हिम्मत गैरत आहे जो तव्हां चओ त इंशाअल्लाह असां पंहिंजे हबीब सां इश्क मल्हाईंदासीं? मां नारो थो लॻायां, बस उन नारे जो जवाब ॾियो त पोइ दुआ घुरूं, पर हथ बुलंद करे उथी भी जवाब ॾियो। गुलाम ये रसूल में आवाज नथो अचे, अफ़सोस। सजो डी तवा चार्ज क्या हो, ताजी चार्जिंग शायद खत्म थी वही। भाई हाथ बुलंद करे गुलाम ये रसूल में आवाज नथो अचे मुजाहिदो। गुलाम ये रसूल में अञा आवाज नथो अचे मुजाहिदन जी जमात आ। गुलाम ये रसूल में वही रहो। अल्लाह ताजो उथण कबूल करे। हदीस पाक में आयो जेको जिहाद जी नियत इरादो भी नथो करे अल्लाह उनके मुनाफिक ते मौत नींदो। बी हदीस में आयो जेको अल्लाह को शहादत तो घुरे सिर्फ इन दुआ जे सदके भले बिस्तरे ते मरे अल्लाह उनके शहीदन जो मकाम तो दे। पो जरे ता वायदो था कयो असा के रसूल जी गुलामी में मौत भी कबूल आ, अज वायदो कयो तो नमाज भी कबूल आ। अज बुलंद आवाज करे चो नमाज भी कबूल आ।
चो पाजे कुरान अब्बे अम्मा जो अदब भी कबूल आ, चो पाजे मोबाइल के बुरन तस्वीरन का पाक करण भी कबूल आ, चो असा गुनाह भी छड़न जो पक्को इरादो था कयूं। इंशाअल्लाह रोजानो अल्लाह के याद कंदा से दुनिया जे लाए एतरो कयो जेतरो दुनिया में रहणो थव, आखिरत जे लाए एतरो कयो जेतरो आखिरत में रहणो थव। अल्लाह पाक को दुआ है अल्लाह मुझा टूटा फूटा लफ्ज पाजे रहमत से कबूल फरमाए। तमा सजो डी मुझो इंतजार कयो शहीद इस्लाम जे खून जे बरकत सा मां खतीब ना हा, मां तालिब इल्म हुयम, तालिब इल्म आया, तालिब इल्म रहंदुस। अल्लाह जो हबीब तो फरमाए उतलुबुल इल्म मिनल महद इलल लद, मौत ताई तालिब इल्म रहो। चो असा इंशाअल्लाह मौत ताई तालिब इल्म आयो, चो इंशाअल्लाह सा मौत है तलब इल्मी आ, हे दीन सिखण आया हूं। दुआ करो त अल्लाह से असांजी या तलब कबूल फरमाए। हाने दुआ थींदी ता सब कंध झुकाए वेंदो, पो दुआ थींदी। कंध झुकाए वेही अल्लाह अल्लाह कयो 2-3 मिनट। वला ज़िक्रुल्लाह अकबर, सबनी तबलीगन नेकिन खां वडे में वडी नेकी अल्लाह जो जिक्र आ। जिक्र खफी जिक्र जहरी का 70 दफा ज्यादा फजीलत तो रखे बगैर आवाज जे सब अल्लाह अल्लाह कयो। मां भी अल्लाह अल्लाह तो कया, तहां भी अल्लाह अल्लाह कयो। पांजो अखियूं बंद कयो, पांजे आखिरत के तकियो, पांजे कबर के तकियो, पांजे गुनाहन के तकियो, पांजे रब जे रहमत जे तरफ मुतवज्जो थी करे ज़बान सा अल्लाह अल्लाह कयो। तसव्वुर इहो कयो त मुझे दिल में अल्लाह जो नालो तो अचे। वला ज़िक्रुल्लाह अकबर, अल्लाह जो जिक्र तमाम वडे में वडी नेमत आ। फज़कुरूनी अज़कुरुकुम, ता मुखे याद कयो त मां तहां के याद कया। जरे तवा अल्लाह के याद कंदा हो वला ज़िक्रुल्लाह अकबर, अल्लाह तवा के याद कंदो आ। अल्लाह जो तवा असा गुनाहगारन की याद करण असा जला वडे में वडो इनाम आ। सब अल्लाह अल्लाह क्यों 2-3 मिनट सिर्फ दुआ थी इंशाअल्लाह। मथे कोई न थे कि अल्लाह अल्लाह के मैं तेरे सामने, मैं तेरे सामने झुक रहा हूँ खुदा, मैं तेरे सामने झुक रहा हूँ खुदा। मेरा कोई नहीं अल्लाह तेरे सिवा, मैं तेरे सामने झुक रहा हूँ खुदा। मेरा कोई नहीं अल्लाह तेरे सिवा, मैं तेरे सामने। मेरी तौबा है तौबा ए मेरे इला, मुझ गुनहगार को तू न देना सजा। मेरी तौबा है तौबा ए मेरे इला, मुझ गुनहगार को तू न देना सजा। मेरे सजदों में तेरी हम दो सना, मेरा कोई नहीं अल्लाह तेरे सिवा, मैं तेरे सामने झुक रहा हूँ खुदा। मेरा कोई नहीं अल्लाह तेरे सिवा, मैं तेरे सामने। मैं गुनहगार हूँ, मैं खताकार हूँ, मैं सियाकार हूँ, मैं सजावार हूँ। मैं गुनहगार हूँ, मैं खताकार हूँ, मैं सियाकार हूँ, मैं सजावार हूँ। मेरी आहूं को सुन ले हाजत रवा, मेरी आहूं को सुन ले हाजत रवा। मेरा कोई नहीं अल्लाह तेरे सिवा,
मैं तेरे सामने। मैं तो गफ्फार हूँ तू ने खुद ही कहा, मैं तो गफ्फार हूँ तू ने खुद ही कहा। नहीं कोई नहीं इस गुनहगार का बख्श दूंगा तुझे, ये है वादा तेरा मेरा कोई नहीं। अल्लाह तेरे सिवा मैं तेरे सामने झुक रहा हूँ खुदा, मेरा कोई नहीं। अल्लाह तेरे सिवा मैं तेरे सामने झुक रहा हूँ खुदा, मेरा कोई नहीं। अल्लाह तेरे सिवा मैं तेरे सामने। आखिर में हिकिड़ो वज़ीफ़ो ॿुधो। रात जी इबादत सिर्फ़ तहज्जुद ना आहे। तहज्जुद त अल्लाह जा वली पढ़ंदा आहिनि, जेके पढ़नि था अल्लाह क़बूल फरमाए। अल्लाह उन्हनि जे सदके, अल्लाह पंहिंजे रहमत जे सदके, अल्लाह पंहिंजे हबीब जे सदके असांखे बि नसीब फरमाए। रात जी हिकिड़ी इबादत हे बि आहे। अबा ॿुधो, वबिल असहारि हुम यस्तग़फिरून। रात जो जॾहिं तव्हांखे जाग थिए ख़ुदा जे वास्ते, अल्लाह जे वास्ते, ॾिसो न मोबाइल खे केतिरो माण्हू वक़्तु थो ॾे। 5-10 मिंट, 1-2 मिंट तस्बीह खणी इस्तग़फार पढ़ो। अल्लाह जो कसम तहां भी हिक न हिक ॾींहुं अल्लाह जे रहमत सां अल्लाह जा वली थी वेंदो। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अत्तहियात जी शक्ल में वेहो, अलहम्द शरीफ ऐं दुरूद शरीफ पढ़ो। सुभान रब्बियल वहाब, सुभान रब्बियल वहाब, सुभान रब्बियल वहाब। अल्लाहुम्मा रब्बना लक